अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, कल असां सूरतुल यूसुफ शुरू कई ऐं इंशाअल्लाह ताला उन जूं कुझु ख़ासि आयतुनि ते अॼोको प्रोग्राम मुश्तमिल हूंदो। इन सां गॾोगॾु जेके तव्हांजूं लाइव कॉल बि अचनि थियूं उहे बि इंशाअल्लाह वठंदा वेंदासीं। कल्ह असां हिते पहुतासीं त यूसुफ अलैहिस्सलाम खे शहर जे माण्हुनि मायुनि जो मसइलो ॾिसी ऐं चऊं फ़िलहालु हिन खे टारियूं था, कुझु वक़्त लाइ हिन खे जेल में मोकिलियूं था। पोइ हिन खे जेल में मोकिलियो अथनि। उते हुन जंहिं कोठीअ में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे रखियो अथनि उते ॿ नौजवान दाख़िल थियनि था ऐं पोइ उन्हनि नौजवान खे परेशानी के ख़्वाब बाबा ॾिठा आहिनि। सो हिन खे बुज़ुर्ग सम्झी पंहिंजा ख़्वाब ॿुधाइनि था त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चवनि थो त ठीकु आहे, मां तव्हांखे ख़्वाबनि जी ताबीर ॾसियां थो, पर 2-3 मिंट मूंखे ॾियो त मां तव्हां सां हिकिड़ी गुफ़्तगू कयां। ऐं जेका हींअर मानीअ जो टाइम थी वियो आहे, अचण वारी आहे, उन खां अॻे मां पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु कंदुसि ऐं तव्हांजे ख़्वाबनि जी तारीफ़ ॿुधाईंदुसि। हाणे हिकिड़ो ही अहिड़ी सिचुएशन आहे जेके हिकिड़ा माउ पीउ आहियूं, तव्हांजा ॿार मैट्रिक में फर्स्ट ईयर में पढ़नि था, जेकॾहिं उन्हनि खे वेहारे ऐं तव्हां आख़िरत जे बारे में चंद लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहियो त हिननि खां वधीक का बि मुयसर गुफ़्तगू कान थी थी सघे। हिन गुफ़्तगूअ में जेको हींअर उन्हनि ॿिनि नौजवान खे यूसुफ अलैहिस्सलाम चवे थो, 2 या 3 मिंटनि जी गुफ़्तगू आहे ऐं इहा ई इस्लाम आहे ऐं इस्लाम खां अलावा छा आहे उहो बि इहो ई आहे। चंद लफ़्ज़नि जी गुफ़्तगू आहे। छा थो चवेनि पहिरीं ऐं अचूं था हिन ते। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे इब्तिदा थो करे, चए थो इन्नी तरक्तु मिल्लत कौमिन ला युमिनून बिल्लाहि व हुम बिल आखिरति हुम काफ़िरून। चई मां हिन दुनिया में हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि रहनि था जंहिंजो मज़हब इहो आहे त अलाह बलाह कोन्हे ऐं आख़िरत छाजी आख़िरत कान थींदी। हिन अहिड़ा माण्हू आहिनि चवंदा हिते जेको जो ऐश करणो अथव कयो, त पोइ उन्हनि माण्हुनि जो रवैयो छा आहे? उहे ईअं जानवर आहिनि, जानवरनि वांगुरु जिथां मिलंदो खाईंदा। हा, कानून जो ख़ौफ़ हूंदो त पाण खे बचाईंदा, पर जेकॾहिं कानून जो ख़ौफ़ न हूंदो, ॾिसंदा त कानून कोन थो ॾिसे, त पोइ हू वरी जानवर थी पवंदा। मिसाल तौरु ॿाहिरिनि मुल्कनि जा माण्हू चवंदा न यूरोपियन जा माण्हू ॾाढा मुहज़ब आहिनि, पर जॾहिं न्यूयॉर्क में हिकिड़ी या 2-3 दफ़ा अहिड़ो वाक़िया जो बिजली हली वई, राति जो बिजली हली वई, माना CCTV वई, सभु कुझु वई, उन राति माण्हू कोन सुता। छो कोन सुता? लठियूं खणी सॼो राति दुकान पे भॻूं ऐं टीवियूं ऐं फ्रिजूं पे चोरायूं। यानी इहो शायदि 1972 जो वाक़ियो आहे। त माण्हुनि जो इंसान जो जेको आख़िरत ते यकीन नथो रखे, उनखे त शइ खपे न दुनिया जी। हू त चवंदो मां लुटियां फुरियां, हींअर मां मज़ा कयां, ऐं आख़िरत वारो वरी थोरो डिॼी बीह रहंदो त हींअर मां चोरी कंदुसि, वरी पछाड़ी में पकड़ मुंहिंजी थींदी। त उन राति ते इहे माण्हू सुता कोन, सॼे दुकान भञी छॾियऊं, ट्रपड़ भञी छॾियऊं, अलाए केतिरा जुर्म थिया उन ॾींहुं। छो त न पुलिस हुई, न का शइ हुई, केरु कंहिंखे ॾिसे कोन पियो। त हज़रत यूसुफ चए थो त मां इन्हनि माण्हुनि मां इन्नी तरक़्त, मां इन्हनि मां न आहियां, त अलाह कोन्हे ऐं जेका हिसाब, ऐं ॿियो त ही जेको आहे सो आख़िरत हिसाब कोन थींदो, मां उन्हनि मां न आहियां। पर मां केरु आहियां? वतबअतु मिल्लत आबाई इब्राहीम व इसहाक व याकूब। बल्कि मां उन दीन ते आहियां, उन मज़हब ते आहियां जेको मुंहिंजे वॾनि जो आहे, जंहिंमें इब्राहिम अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम, इहे मशहूर नाला आहिनि। इहे अलाह जा वली, बुज़ुर्ग ऐं अलाह जा रसूल ऐं नबी हुआ, ऐं इन्हनि जी नेकी आहे, इन्हनि जेके कम कया आहिनि, मां उन्हनि जे दीन ते आहियां, मशहूर शख़्सियतनि जे दीन ते। ऐं आबाई जो मतिलबु आहे त मां उन्हनि जे औलाद मां आहियां। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे मज़हब में यूसुफ अलैहिस्सलाम सम्झाए थो छोकिरनि खे त ऐं हिन मज़हब में हे जेको जानवरनि वारो मज़हब आहे, इन ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? चए थो असांजे मज़हब में नंबर 1 इहो आहे त मां कान लना अन नुशरिक बिल्लाह मिन शै। कि असांजे मज़हब जी मेन पॉइंट इहा आहे त असां अलाह सां हिकु ज़रिए जो शिरक नथा कयूं। इस्लाम आहे ई हो। मां त यकीन कयो, क़ुर शरीफ़ खे उथलायां थो, पुथलायां थो, जिथां ॾिसां थो,
हर जाइ ते रब जी इहा ई असांखे तलकीन आहे त मूंसां शिरक न कजो, मूंसां शिरक न कजो। वरी जे तारीख़ ते नज़र था विझूं त ॾिसूं था त माण्हुनि मज़हब में रुगो कयो ई शिरक आहे, ॿियो को कमु कोन कयो अथनि। वॾे में वॾो मज़हब असां सभिनी खां पुराणो हिंदुनि जो मज़हब आहे, उन जो सॼो निज़ाम इन ते वेठो आहे, मूर्तियुनि ते। त जेको आहे सो ही बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं आहिनि, ही भॻवान खां कमु थियूं कराइजनि, हिननि जे आॾो बीहूं त ख़बर पइजी थी वञे। मके जे मुशरिकनि जो सॼो मज़हब, सॼी हुननि जी जेका उथ वे सॼी इन शिरक ते ई। त 360 ज़ियारतूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं रखियनि, माण्हुनि खे चवनि पिया हा उलाए शुफ़ाउन इंदल्लाह। वरी जेकॾहिं तव्हां वञो चाइनीज़ में, त चाइनी में जेके हुन जा मज़ारूं आहिनि, उनमें जिन जा मुजस्मा रखियल आहिनि, इहे हुननि जूं मशहूरु शख़्सियतूं आहिनि। के सुपर सालार आहिनि, के मुल्क ते जिन जान ॾिनी आहे, सम्झनि था त जेको बि हुननि जो आहे चाइनी जो लॉर्ड बुधा या जेको बि, त हे उन जा प्यारा आहिनि, त उन जे आॾो वञी बीहनि था, त उनजे थ्रू कमु कराइनि। माना तक़रीबन को दुनिया जो मुल्क तख़्ते ते ख़ाली न आहे जो कोन्हे शिरक में मुब्तला न आहे। त चए थो त असांजे दीन में असां अलाह खे अलाह था सम्झूं, आख़िरत खे मञूं था, ऐं अलाह साईं सां असां डायरेक्ट कनेक्शन रखूं था, उन खां असीं दुआऊं करूं था, शिरक नथा कयूं। पर ऐं अॻिते चवनि थो ज़ालिक मिन फ़ज़लिल्लाह अलैना व अलन्नास। चवनि थो इब्राहिम यूसुफ अलैहिस्सलाम त इहा जेका शइ कंहिंखे हथ अची वई, दीन जी इहा रग अची वई कंहिंजे हथ में, त दीन आहे ई शिरक न करणु। त इहो जेको सो अलाह जो असांजे मथां फज़ुल आहे, ऐं माण्हुनि जे मथां बि इहो ई फज़ुल आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून, पर इंसान जेके अक्सरियत माण्हुनि जी अलाह जो इहो शुक्र कोन था कनि। चवणु लॻो न या साहिब सिजन, ए मुंहिंजे जेल जा साथियो, चवनि थो तव्हां सोचो, हे जेको असीं चऊं था अलाह खां शिरक नथा कयूं, इन जे जवाब में चवनि थो त अरबाबुन मुतफर्रिकून खैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार। चई तव्हां ॿुधायो त रब घणा हुजनि उहो बहितर आहे, या हिकिड़ो अलाह जेको सभु कमु करे। मिसाल तौर तव्हां जेकॾहिं इंडिया में वञो त जेके हाणे हनुमान, उहो बि हिकिड़ी शख़्सियत आहे, ऐं पंहिंजो जिन दीन जो कमु कयो, ऐं लॉर्ड कृष्णा जो उन सुपर सालार हो। हाणे उहो जेको आहे सो अमूमन उनखे पुकारींदा आहिनि इन जे लाइ, पावर जे लाइ, कुर्सीअ लाइ, वज़ारत लाइ। हाणे जिथे हुनजी वॾी मूर्ति हूंदी उते ट्रेवल करे वेंदा, पोइ अलाए बम्बई में, अलाए कलकते में आहे। वरी जेकॾहिं दौलत पैसो खपे त लक्ष्मीअ जी मूर्ति, उहा वॾी मूर्ति अलाए कहिड़े शहर में आहे। त माना त ही माण्हू पुटु खपे त फलाणी जाइ ते वञो, ऐं जे शादी कराइणी आहे त फलाणी जाइ ते वञो, ऐं जे बनी ॿारे में जेको आहे सो ॾुकर आहे त फलाणी, माना मुख़्तलिफ़ जायुनि ते रखियल आहे। मके जे मुशरिकनि जूं 14 जायुनि ते वॾा वॾा ज़ियारतूं रखियलियूं बुज़ुर्गनि जूं, ऐं वेंदे पंहिंजो हुन खां वठी हफ़ूफ़ खां, ऐं पंहिंजो यम्बू खां वठी वेंदे एॾे मके ताईं, मके खां वरी एॾे जीज़ान, ऐं वरी तहरान ताईं, ख़ुबर ताईं, इहे इन्हनि जूं ज़ियारतूं विरहालियूं। पोइ सॼो ॾींहुं माण्हू पंधनि में हूंदा, जंहिंखे पुटु खपे वरी हेॾे वेंदो, चवंदो यार हाणे पुटु त खपे थो, पर हाणे असांखे थोरो बरकत खपे, को अनु खपे, वरी टपड़ हेॾे खणी वेंदा। इहा तो ॻाल्हि हिते करे त अरबाबु मुतफर्रिकून खैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार। जेके मुशरिक आहिनि उहे माना मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि शख़्सियातुनि में एतिक़ाद रखनि था त अलाह खां कमु कराइजनि थियूं। त चए थो त इहे एतिरियूं टिड़ियूं पखिड़ियूं मुतफर्रिक रब हुजनि, मुख़्तलिफ़ कम करण वारा, इहो बहितर आहे, या हिकिड़ो अलाह सॼो कमु सभिनी था करे। पुछेनि थो हुनखां, हो त ज़रूरु चवंदा, छोकिरा छा चवंदा, चवंदा न वन विंडो ऑपरेशन बहितर आहे, जो वतऊं होॾे होॾे धिका खाईंदा। त मके जे मुशरिकनि जो त वन विंडो ऑपरेशन न हो, पर ज़रे घटि वन विंडो वारी हिकिड़ी शइ जो हुननि 360 वरी जेके बुत हिकिड़े हंधि रखिया, पर जेके वॾा जेके हिननि जा बुत हा मूर्तियूं बुज़ुर्गनि जूं, उहे वरी वॾियूं जेके हिकिड़ा त नंढा हूंदा आहिनि, ॿिया वॾा, उहे त वरी पखेड़िया आहिनि चवंदा आहिनि। त चए थो त तव्हां ॿुधायो त अरबाबुन मुतफर्रिकून खैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार, या अलाह हिकिड़ो ई आहे जेको सभिनी जा कमु करे, कहिड़ो बहितर आहे। जी काल बि अची वई आहे, वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी बाबा, सवाल पूछो। जेको माण्हू मरी वञे शरीफ़ करे सघिजे थो? जी जी, बहरहाल जेको माण्हू मरी वञे थो उन जे लाइ सभ खां बहितर आहे त निमाज़ पढ़ी पोइ अलाह साईं सां ॻाल्हाए उन जे लाइ दुआ कयो, अलाह साईं मुंहिंजो पीउ या मुंहिंजी माउ मरी वई आहे,
मां निमाज़ पढ़ी तोखां दुआ थी घुरां त इन्हीअ खे अलाह ताला जन्नत में जॻह ॾे, हिन वक़्तु जिथे हुनजो रूह आहे उहो कमरो हुनखे वॾो करे ॾे ऐं हुन कमरे में हुनखे गुल ॾे ऐं जेको आहे सो हुनजो जन्नत जो दीदार कराए। अलाह साईं जेकॾहिं हुन में को गुनाह हुनजे हिसाब में आहिनि त मां अर्ज़ थी रखां त उहे माफ़ कर हिन जा गुनाह। ऐं इहे शयूं आहिनि अहम जेके इहा इन्हीअ जे इहो ग़ैब जी ख़बर आहे, पर अलाह जे नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसे वियो आहे त इहो आसान तरीक़ो आहे पंहिंजे माउ पीउ खे सवाबु पहुचाइण जो। तंहिं ते जेको आहे सो उहो छोकिरा जो ॿुधनि वेठा ॻाल्हि त भई हिकिड़ो अलाह सभु कमु करे त बहितर आहे। त उन खां पोइ वरी इशू ओॾी महिल पैदा थियो त हाणे जेके ॿियनि माण्हुनि जेके ज़ियारतूं लॻायूं आहिनि पोइ किथे चवनि था त हे साईं जेका आहे सा ग़रीब नवाज़ आहे, हे गंज बख़्श आहे या फलाणा, ऐं इहे नाला जेके रखियल आहिनि ऐं मके जे मुशरिकनि बि ईअं नाला रखिया हुआ ऐं जेके वॾा चोॾहं हुननि जूं ज़ियारतूं हुयूं जेके बुज़ुर्गनि जूं उन्हीअ जा नाला रखिया आहिनि। त छोकिरनि पुछो हूंदुसि त पुछी हे जो नाला आहिनि एतिरा हे जो कमु कंदा त चवेनि थो मा ताबदून मिन दूनिही इल्ला अस्मान समयतुमूहा अंतुम आबाउकुम, चई जिन खे तव्हां सॼो था इहे अलाह इहे नाला तव्हांजा रखियल आहिनि हथ जा, तव्हां रखिया आहिनि अंतुम व आबाउकुम या तव्हांजे वॾनि रखिया हूंदा। मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान, अलाह साईं इहा ॻाल्हि कई कान्हे का, इन्हनि खे अथॉरिटी कान ॾिनी अथई। किथे लिखियल आहे क़ुर में, किथे रसूल ने का हदीस ॾेखारियो जंहिंमें इहो हुजे, बल्कि चवनि थो इनल हुक्म इल्ला लिल्लाह, ऐं चई सच इहो आहे त सभु पावर अलाह वटि आहिनि। इनल हुकुम माना सभई येस नो जेके डिसीशन सभु अलाह अकेलो, इल्लल्लाह माना अलाह खां सवाइ इहा डिसीशन कंहिंजे हथ में कोन्हे। तंहिंजे करे अलाह अमर माना अलाह जो ऑर्डर इशू कयो आहे हिन धरतीअ ते शुरूअ खां वठी आदम अलैहिस्सलाम खां वठी वेंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत ताईं अमर अलाह जो ऑर्डर इशू करे चुको आहे। अल्लाह ताबदू इल्ला इयाह, त माना सिर्फ़ु हिकिड़े अलाह खे पुकारजो, हिकिड़े अलाह जी इबादत कजो, सवाइ अलाह खां ॿियो न कंहिंखे सॾिजो, न कंहिंजी इबादत कजो। ऐं ज़ालिक दीनुल क़य्युम, इहो आहे दीन जो बुनियादी ढांचो। ज़ालिक दीनुल क़य्युम, इहो आहे सिधो दीन, इहा आहे दीन जा जीअं चइबो आहे न इंसान जो स्केलिटान या हॾनि जो मज़बूत ढांचो, इहो दीन जो ढांचो ई आहे त तव्हां शिरक न कयो। वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून, पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चए थो त लेकिन माण्हू छाकाणि त क़ुर कोन था पढ़नि, उन जूं मानाऊं कोन था कनि, तंहिं करे अक्सर माण्हू इन ॻाल्हि खे सम्झनि ई नथा त दीन आहे छा असल में। निमाज़ू रोज़ा त बाद में था अचनि ऐं जेको आहे सो असल त आहे त हिकु अलाह खे जेको मञणु ऐं हुनजो शिरक न करणु। बाक़ी हाणे हुननि जेको हाणे वारो अची वियो हुनजे ख़्वाब जी ताबीर करण जो, त हिकिड़े चयो त साईं मां ख़्वाब लधो आहे त को मां जूस बूस या शराब बराब जेको आहे सो निचोड़िया वेठो, ऐं ॿिए चयो त साईं मूं ख़्वाब लधो आहे त मुंहिंजे मथे ते मानी पई आहे ऐं हुन मां पखी था खाइनि। त उन हाणे ताबीर ॿुधाइनि थो, चवंदो या साहिब सिजिन, ए मुंहिंजे जेल जा दोस्त साथियो, अम्मा अहदु कमा व यस्की रब्बहु खमरा, चई तव्हां मां हिकिड़ो त जेको सो आज़ादु थी वेंदो ऐं हुनखे बादशाह वटि नौकिरी मिलंदी ऐं हुनखे ड्रिंक सर्व कंदो। अमल आख़िर, ऐं जेको ॿियो आहे तव्हां में युसलब, उनखे फांसी ईंदी, ताकुल तईर में रासी, ऐं हुनखे टंगींदा, तुंहिंजो लाश टंगियो पियो हूंदो ऐं पोइ सिरड़ियूं बिरड़ियूं हुनजे मथे मां गोश्त पटे खाईंदियूं। कुज़ियल अमरुल लज़ी फीह तस्तफ्तियान, इहा आहे मुंहिंजो ख़्वाब जी ताबीर जेको तव्हां मूंखां पुछो पई। उन खां पोइ वकाल लिल्लज़ी ज़न्न अन्नहु नाजिम मिनहुमा, त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अंदाज़ो लॻायो त शायदि मतां हिकिड़ो इन्हनि मां ही आहे जेको छुटी वेंदो, त उनखे चवेसि थो अज़कुरनी इंद रब्बिक, चई ॾिस जॾहिं तूं वञी बादशाह वटि त उनखे यादि ॾियारजांइ। छा यादि ॾियारे? चई जॾहिं मूंखे जेल में विधो त इन लाइ चयो अथनि की 2-3 ॾींहं जेल में था विझूं, माना हताहीन जो नालो इस्तेमालु थियल आहे, माना इन्हनि चयो हाली जेल में मोकिलियोसि। छो त मायूं आङुरियूं कटायो, घर घर में वेठियूं, बदनामी ॾाढी थी वई, माण्हुनि खे शर्म पियो थिए त मायूं असांजी वयूं आहिनि दावत खाइण, आङुरियूं कटाए आयूं आहिनि, तंहिंखां जान छॾाइण लाइ चऊं त हाली कुझु अरसे लाइ जेल में विझोसि। चई हाणे त काफ़ी अरसो थी आहे, त बादशाह खे चओ त मूंखे छो जेल में विधो आहे, अज़कुरनी इंद रब्बिक, बादशाह खे ॾसीस त को मूंखे सज़ा त कान मिलियल आहे 5 साल या 15 ॾींहं या 20 ॾींहं जो मां जेको आहियां हिते। लेकिन चाहो फअंसाहु शैतान ज़िक्र रब्बिही, त शैतान जेको आहे सो उन छोकिरे खां विसराए छॾियो त हुन बादशाह सां ॻाल्हि करे यूसुफ अलैहिस्सलाम। माना हिन मां छा ख़बर पई त वेसर शैतान जे तरफ़ आहे। शैतान जो मक़सदु आहे हिन धरतीअ ते टेंशन ॾियणु, तव्हांखे अहिड़ी सिचुएशन में विझे जो तव्हां माना ॼण टांडनि ते हुजो, शयुनि जो विसारणु,
अध शयूं यादि अध शयूं यादि न, इहो सभु शैतान जे तरफ़ां आहे। हिते बि इहा ॻाल्हि थी हले, ऐं उहा शइ विसारींदो जंहिंसां तव्हांखे टेंशन थींदी। बुराई करणु वेंदो कोन विसारींदो, कॾहिं बि तव्हांखां कान विसरंदी। हिकिड़ी बुराईअ जे नियत सां माण्हू निकितो आहे, सॼी ध्यानु बुराईअ ॾे हूंदुसि, कोन थींदी। पर कंहिं नेकीअ जे लाइ या को घर जे लाइ सामान वठण था वञो, घर वारी चयो त अॼु रोज़ो खोलणो आहे, ही सामान आणजांइ, शैतान ॿियनि फिक्र में विझी उहा ई विसारींदो, घर में पिटको पइजी वेंदो त हाणे अॻे जो चयोमांइ त कोन आंदी त हाणे छा पचायूं असां, कान्हे मानी, हलो वियो वञी ॿाहिरि, मिसाल जी तौरु। पोइ छा थियो त शैतान हुन छोकिरे खां इहो विसराए छॾियो त को बादशाह खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि करे, फलबिस फिस्सिजिन बिद सनीन, यका साल हलो यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे जेल में पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं फजल रहमान सची ॻाल्हायां पियो फला खां। जी अदा। साईं असांजो सुवाल आहे त हर को चवंदो आहे त रब साईं अर्श ते आहे, हा, ऐं के माण्हू चवंदा आहिनि त अलाह पाक हर जॻह मौजूदु आहे। इन जे लाइ थोरो पुछण करणु चाहियूं था त थोरो इहो ॿुधायो। तव्हां हाणे मूंसां फोन ते ॻाल्हायो, तव्हां वेठा ठुल में आहियो, पर पंहिंजी गुफ़्तगू थिए पई थी। पर जेकॾहिं तव्हां थोरी ऊची मोबाइल तां ॻाल्हायो आहे, व्हाट्सअप तां ॻाल्हायो आहे, या फेस टाइम तां ॻाल्हायो आहे, त मां तव्हांखे ॾिसां हा, तव्हां मूंखे बि ॾिसो ऐं ॻाल्हायूं पिया। तंहिंजे करे साइंस जीअं तरक़ी कंदी त इहा शइ बि सम्झ में ईंदी त अलाह हर जाइ ते हाज़ुर आहे, हुन पंहिंजी टेक्नोलॉजीअ जे करे। जो हुनजी त टेक्नोलॉजी असां त हाणे इहा हाणी कई आहे, हू त असांखे हींअर ॾिसे वेठो। मां ॻाल्हायां थो, मूंखे 3D में ॾिसे वेठो, मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधे वेठो, हुनजो सिस्टम हुनखे रिकॉर्ड करे पियो थो। तंहिंजे करे इन लिहाज़ सां रब हर जाइ ते मौजूदु आहे। जेसि ताईं हुनजो तख़्त ऐं जेको कंट्रोल सेंटर आहे, जितां सॼो निज़ाम हलाए थो, अर्श ते आहे। तंहिंजे करे अलाह साईं जे लाइ इहा ॻाल्हि चई नथा सघूं त उहो किथे आहे या कहिड़ी जाइ ते, बल्कि चओ त उहो हर जाइ ते मौजूदु आहे। हींअर असां जेको ॻाल्हायूं था उहो बि ॿुधे थो, उनजी टेक्नोलॉजी अहिड़ी आहे जो हाणे असांखे सम्झ में अचे थो त अलाह हर जाइ ते मौजूदु आहे। जी मुंहिंजा भाउ, ब्रेक वठूं था इंशाअल्लाह, ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भलीकार पंहिंजो प्रोग्राम बि हली रहियो आहे, काल बि अची रहियूं आहिनि, काल मौजूदु आहे, वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा। साईं हाजी मिठल थो ॻाल्हायां, नंढड़ो आहे मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो टिंगो थियो आहे, हिन जेको अहिड़ो वज़ीफ़ो ॿुधायो जेको पाण पढ़ूं सफ़र करे ॾाढो तंग करे मारियो अथव। साईं नंढड़ो ॿार जेको ज़हीन हूंदो आहे उहो ज़रूरु तंग कंदो आहे, ऐं इहा का कहिड़ी ख़राब ॻाल्हि कान्हे का, माना ही ज़हीन थींदो, इंटेलिजेंट थींदो। तंहिंजे करे हुनखे हिन नंढी उमिरि में ई घणा जेके ट्रिकूं अचनि थियूं परेशान करण जूं, ऐं अलाह ताला आसानी कंदो। हिनखे तव्हां आयतल कुर्सी पढ़ी हिन जे मथां फूकींदा कयो, ऐं सुम्हण महिल बि आयतल कुर्सी कुलौज़ रबिल फलक कुलौज़ रबिन नास पढ़ी हिन जे मथां फूकींदा कयो, ऐं थोरो हिनखे ॻाल्हायो, हिन सां गुफ़्तगू कयो, हिनखे टाइम ॾियो। इंशाअल्लाह ताला अलाह साईं तव्हांखे इहो आस्ते आस्ते जीअं वॾो थींदो त ही तबियत में थधो थी वेंदो इंशाअल्लाह। हाणे छा थियो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेल में पियो आहे। हाणे अलाह ताला जो पंहिंजो निज़ाम आहे न, अलाह जो पंहिंजो निज़ाम आहे। अलाह हर शइ खे पाण थो अॻिते चोरे पोइते थो। काल अल मलिक इन्नी और सब बकरातिन सिमानी या कुल हुन सबाउन इजाफूं व सब सुम्बलातिन। तर्जुमो आहे त बादशाह जेको हुन इलाइक़े जो हुन ख़्वाब में ॾिठो त हिकिड़ियूं 7 जेके आहिनि से ढगियूं आहिनि थुलियूं, ऐं उन खे वरी 7 हिकिड़ियूं ॾगियूं खाई थी वञनि। वरी हुनखे ख़्वाब में ॾिसण आया 7 संग जे कणक जा सावा, वरी हिकिड़ा सुकल। सो माण्हुनि खे पंहिंजे सुबुह जो अची ऐं बार बार जो हुनखे ख़्वाब बादशाह खे निंड न करणु ॾिए त अचे पंहिंजे हुननि खे चई त अफ़तूनी ॿुधायो त हीअ छा आहे। त हुननि चयो कालू अदगासिल अहलाम, चई साईं छॾियो ॻाल्हि कई, हिन महिल इहे शैतानी ख़्वाब ईंदा आहिनि, का शइ कान्हे का। बाक़ी हाणे असांखे चई थो वमा नहनु बितावील अहलाम बि आलमीन, असांखे हिननि ख़्वाबनि जी ताबीर न ईंदी आहे। हिते हो जेको नौजवान हो जेको बादशाह जी ख़िदमत खे यादि अची चई ख़्वाब त असांखे हुन बुज़ुर्ग ॾसियो, उहो त वेठो आहे। सो
त यकदमि बादशाह चई वकाल लज़ी नजा मिनहुमा, जेको उन्हनि छोकिरनि मां बची आयो, चई वदकर बाद उमती, उन्हनि खे पोइ यादि अची वियो, अना उन बेकुम, चई साईं मूंखे मोकिलिजो, मां थो तव्हांखे ॾसियां हिनजी बेतावीरी फरसिलूं, रुगो मूंखे तव्हां परमिशन ॾियो, मूंखे जेल ताईं पहुचायो त मां तव्हांखे इहो ॿुधायां थो तुंहिंजो छा आहे। यकदमि उहो जेल में नौजवान पहुची वञी सुञातई, चईंसि यूसुफ अय्युह सिद्दीक़, चई ए सचार, छो थो सचार चइजो, चई जेके तो असांखे ताबीर ख़्वाबनि जी ॾसी उहा सची निकिती, अफ़्तना असांखे ॾस हिन जे बारे में। वरी इहा सॼी आहे साॻी आहे त 7 ढगियूं आहिनि थुलियूं, ऐं जेके आहिनि से वरी उहे सुकल ढगियूं खाइनि थियूं, वरी 7 संग आहिनि जेके सावा, वरी 7 संग जेके सुकल, ऐं लअल्ली असांखे ॾस हिन जी ताबीर, अर्जी इलन नास, मां माण्हुनि ॾे वञा उन्हनि खे ॿुधायां, लअल्लहुम यअलमून, त जीअं उन्हनि खे ख़बर पए जो मक़सदु छा आहे। यूसुफ अलैहिस्सलाम चयो बिल्कुलु ख़्वाब सिधो सुवां। चईंसि कीअं, काल तज़रऊन सबअ सिनीन दाब्बा, चई तव्हां इन जो ख़्वाब आहे त 7 साल तव्हां ॾाढो तव्हांखे सुकर हूंदो, खाईंदव पीअंदव, पोइ उन्हनि 7 सालनि में फमा हसदतुम फज़रूहु फी सुंबलिही इल्ला कलीलन मिम्मा ताकुलून, चई पोइ जेको तव्हांजो फालतू अन्न हुजे उन खे ॻाहो ॻाहे संगनि मां न कढो, बल्कि उनखे संगनि सूदो रखे छॾियो, सिर्फ़ु ॻाहो उतरनि जो ॻाहियो जेतिरो खाई सघो। सुम याती में बाद ज़ालिक सबअन शिदादुई या कुल नमा कदम तुम लहुन, ऐं चई उन खां पोइ 7 साल सख़्तु ॾुकर पवंदो, छो त इन्हनि माण्हुनि वटि उन ज़माने में उहो कैनाल सिस्टम त कोन हो, सॼो बारिश ते हूंदो हो सॼो हुनजो निज़ाम, चई सख़्तु ॾुकर थींदो, पोइ या कुल नमा कदम तुम लहुन, पोइ उनजो जेको अन्न बचाए रखियो त उन मां खाइजो, इला कलीलन में मां तुहसिनून, पर ॿिज जे लाइ रखिजो, मतिलबु उहो बि खाई वञो। ऐं सुम याती में बाद ज़ालिक आमुन, उन खां पोइ जेको 8 साल ईंदो, फीह युगासुन नास, ॾाढा बारिशूं पवंदियूं, फीह यसरून, पोइ अला फसल ऐं मेवा थींदा, जंहिंजूं तव्हां रसूं ऐं जूसूं पीअंदव। साईं हे छोकिरो जेको आहे सो हाणे ख़बर न आहे त केतिरनि सालनि खां पोइ छोकिरो हो या जवान थी वियो। बहरहाल उते वञी बादशाह खे चई, बादशाह जो ॿुधो त बादशाह चयो वाह वाह, ऐं चई त वकाल मलिक आतूनी बि, चई इनखे वठी अचो, जंहिं इहो ताबीर ॾसी आहे, इहो कीअं जेल में पियो आहे सॼो ख़बर पई हुई। साईं हुनखे त 2-3 ॾींहंनि लाइ मोकिलियो हुअसीं, तंहिंखे बादशाह खे बि अफ़सोस थियो। फलम्मा जा रसूल, सो वज़ीर डुकंदा विया, उनखे वञी चयूं त जेको आहे सो हलो साईं तव्हांखे आज़ादी आहे, ऐं बादशाह सलामत सॾे थो, चई मां न निकिरंदुसि। काल इर्जे इला रब्बिक, चई पहिरीं वञो बादशाह सलामत वापसि, उनखे चयोसि फसअलहू मा बाल निस्वतिल लती कतअन ऐदियहुन, त चई त पहिरीं त बादशाह खे चयो त मायुनि खां घुराए पुछे त इहे आङुरियूं तव्हांजूं छाते कटियूं, इन रबी बि कई हिन अलीम, बाक़ी मूंखे अलाह मुंहिंजे रब खे ख़बर आहे त इन्हनि कहिड़ो मूंसां जेको उन्हनि जेको मकर कयो अलाह ॼाणे थो। सो बादशाह खे चयो पहिरीं इहो मसइलो हल कराए, पोइ मां ॿाहिरि ईंदुसि। बादशाह यकदमि मायुनि खे घुरायो, मायूं लाइन में लॻी वयूं। उन खां पोइ अज़ीज़ जी घरवारी जेका ही, नालो अलाए छा हुअसि, माण्हू ज़ुलेखा चवनि था, बहरहाल आसानीअ ख़ातिर चवां थो त उहा ज़ुलेखा जेका आहे सा अॻियां अचे बीठी। बादशाह पुछे थो मां काल मां ख़तब कुन इज़रावतुन यूसुफ अन नफ़्सी, चई छा मसइलो तव्हांजो जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे तव्हां लाड़ो पे कयो ऐं हुनखे तव्हां पाण लाड़ियो पे। कुल न त माइन चयो हाश लिल्लाह, अलाह जो कसम आहे, मां अलिमना अलैहि मिन सू, असां हुन में का बुराई कान ॾिठी। तंहिं ते हुन अज़ीज़ जी घरवारी कालतिल मरातुल अज़ीज़, त उहा जो बीठी, उहा सॼी सरदार ई सम्झो, चवणु लॻी अल आन हससल हक़, चई हाणे सच त ज़ाहिर थी वियो आहे, सची ॻाल्हि आहे। इना रावतहू अन नफ़्सी, आऊं हुनखे बहकायो पे पंहिंजे तरफ़, व इन्नहु लमिन अस्सादिकीन, हू सचो आहे ऐं हुनजो को ॾोह कोन्हे को। तंहिं ते जॾहिं वाह थी वई त यूसुफ अलैहिस्सलाम खे घुरायो वियो, त हुनखे मुबारक पिया माण्हू ॾियनि। हिकिड़ो क़ुर जी आयतुनि में अंदाज़ो थो मां लॻायां त तंहिं ते छा थो चवे, चए थो ज़ालिक, चए थो ॾिसो मां इहो सीन इन लाइ करायो, इन लाइ न करायो आहे त मां तव्हां चओ त मां को वॾो पाकबाज़ पाण खे तव्हांजी आॾो पंहिंजी तारीफ़ूं करायां। चए थो मां इन लाइ करायो लियालम, त जंहिं मूंखे इन महल में रहायो हो, जंहिं शख़्स मूंखे ख़रीद कयो, एॾी मूंखे इज़त ॾिनई, पंहिंजे पुटनि वांगुरु रखियईं, त उन खे ख़बर पवे इन्नी लम अख़ुन्नहु बिल ग़ैब, त आऊं हुन जे पोयां का बि हुन जी मुख़ियानत न कई आहे घर वारनि सां,
वअन अल्लाह ला यहदी कैदल खाइनीन, छो त मां अल्लाह खे यकीन थो रखां, या अल्लाह ताला ख़यानत, ठगी, चोरी, कूड़ ॻाल्हाइण वारनि खे अल्लाह हिदायत कोन ॾींदो, उनखे सिधो रस्तो अल्लाह न ॾींदो आहे। जेको माण्हू ठगी थो करे, चोरी थो करे, रिश्वत थो खाए, हराम थो खाए, अल्लाह उनखे सिधो रस्तो कोन ॾेखारींदो। कीअं न ॾेखारींदो? कॾहिं बि उनखे अल्लाह जे क़ुर ॾे तवजो कोन कराईंदो। जे पढ़ंदो त वरी ईअं पढ़ी वेंदो ॿी ॿोलीअ में, पोइ अलाए अंग्रेज़ीअ में त अंग्रेज़ी पढ़ंदो, पर पंहिंजी ॿोलीअ में जंहिंमें हुनखे माना सम्झ में अचे उन खे सम्झण जी कोशिशि न कंदो। या अल्लाह जो हिते कानून जी ख़बर थी पए। उन खां पोइ जेको आहे उन खां पोइ छा हो त बादशाह हुनखे जेको आहे सो इहो चयो त तोखे हाणे असां पाण वटि हिते को वज़ीर या को मिनिस्ट्री ॾियूं था। तंहिं ते हुन यूसुफ अलैहिस्सलाम चयो जेकॾहिं तव्हांखे मूंखे को कमु ॾियणो आहे त मूंखे एग्रीकल्चर जी मिनिस्ट्री ॾियो ऐं माइंस ऐं मिनरल ॾियो, छो त इन जी मूं वटि इल्मु आहे, मूंखे हिन जी ख़बर आहे, तंहिंजे करे जेको मां हिनखे संभालींदुसि। पोइ छा थियो त हिनखे वज़ीर ठाहियूं। वज़ीर ठाहिण खां पोइ एग्रीकल्चर जो वज़ीर थियो। पोइ जेके 7 साल सुकर वारा हिन बाक़ाइदो अन्न सभु गॾु कराए जेके आहिनि से गुदामनि में रखाया, पर हुन संघ खां ॿाहिरि कोन कढियईं। ऐं जेको आहे सो उन खां अच्छा ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हुन प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बहरहाल इन आयतुनि खे थोरो अॻिते मां खणी वञा त छा थियो त पोइ जॾहिं ॾुकर शुरू थी वियो त सॼे इलाइक़े जा माण्हू ईंदा हुआ ऐं दरख़्वास्त ॾेई पंहिंजो पैसा ॾेई उहो सस्तो अन्न वठी वेंदा हुआ। इन यूसुफ अलैहिस्सलाम जा 11 ई भाउर बि हिकिड़ो दफ़ो अची अन्न वठी विया ऐं पोइ वरी वेंदे वेंदे जॾहिं चई त पंहिंजे भाउ जेको आहे हिकिड़ो यूसुफ अलैहिस्सलाम जी माउ मां 2 ॼणा हुआ, पाण ऐं संदसि भाउ, चई उहो जेको तव्हांजो घणा भाउर आहियो? त चई असीं 11 आहियूं ऐं 12 जेको ॾसियूं, चई उनखे छो नथा हाणे उनखे वठी अचो, न त अन्न न ॾींदोसां। बहरहाल उहो उनखे वठी आया त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कंहिं तरीक़े सां उहो भाउ खे पाण रहाए छॾियो ऐं पोइ हिननि खे मोटाए ॾिनई। ऐं पोइ जॾहिं हे मोटी विया त वरी जो आया त उन वक़्तु हिननि खे सख़्तु तकलीफ़ हुई। पीउ बि अॻु में हज़रत याकूब अलैहिस्सलाम हिकिड़ो पुटु विञाई, वरी ॿियो पुटु विञाई, त उहो बि परेशान हो, हीउ बि परेशान आहे। त हाणे ही मां ताईं खणी वियो आहियां जॾहिं वरी ॿियो ऐं टियों दफ़ो अचनि था हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम दरबार में, त उतां सीन थी शुरू थिए। अरब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फलम्मा दखलू अलैहि क़ालू या अय्युहल अज़ीज़ मस्सना व अहलना दुर्र व जीना बिबिदातिन मुज़जातिन। तर्जुमो आहे त चवण लॻा त अय्युहल अज़ीज़, असांजे ख़ानदान में ॾाढी परेशानी आहे, असांखे पैसा बि कोन्हनि, पैसा पूरा कोन आंदा अथऊं, औफ़लनल कईल, पर हाणे असांखे अन्न त पूरो करे ॾे, ख़ानदान जे खाधे जो अन्न आहे। तसदक अलैना, जे पैसा खुटनि था त सदको कर असांजे मथां। इन अल्लाह यजिज़िल मुतसद्दिकीन, अल्लाह ताला वॾो अजुर ॾींदो आहे जेको सदको करे कंहिंखे अन्न ॾींदा आहिनि। काल मौजूदु वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, मैं इहो सवाल तव्हां इहो आहे त असांजे मीराज पंहिंजो घर में इहा सही ग़लति आहे साईं? छा घर में असां मीराज पंहिंजो साईं माई जे माना मीराज पंहिंजी हूंदी आहे, सही आहे ग़लति आहे? जी जी। हा ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जेको मीलाद शरीफ़ आहे इन जो मतिलबु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी ख़ुशीअ जो इज़हार करणो आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे ख़ुशी जो इज़हार, सुठी ॻाल्हि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे ख़ुशी जो इज़हार कजे, पर उन जो तरीक़ो जेको आहे इहो असांखे सही इख़्तियार करणो आहे। छाकाणि त दीन इबादत तौक़ीफ़ी आहे, माना अलाह ताला मथां इबादतूं सभु मथां मोकिलियूं आहिनि, हथ जी असां इबादत नोठो कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ा सहाबी आया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में चयूं त या रसूलल्लाह असां सूमर जो रोज़ो था रखूं न रखूं? त पाण चवनि त छो न रखो, सूमर ॾींहुं त मां ॼाओ आहियां, इन जे ख़ुशीअ में रोज़ो रखो। ऐं सूमर जे ॾींहं ते वही नाज़िल थी आहे, तंहिं करे इहो बि अहम आहे, तंहिं करे सूमर ॾींहुं रोज़ो रखो। त माना असांखे मीलाद शरीफ़ हर हफ़्ते करणो आहे ऐं हर हफ़्ते सूमर जो रोज़ो रखे रसूल असां जे ॾींहं जे ॼमण जी ख़ुशीअ जो इज़हार करणो आहे। हे थप थपा ऐं पाउडर ऐं छिमकियूं ऐं दुल ऐं इहे शयूं इहे इस्लाम में कोन्हनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी ख़ुशी हर हफ़्ते मल्हाइणी आहे ऐं उहो रखणो आहे सूमर जो रोज़ो। इस्लाम में छा आहे
जेकॾहिं ख़ुशी करणी आहे त रोज़ो रखिबो, ख़ुशी करणी आहे त सदको ॾिबो आहे, ख़ुशी कबी गुलाम आज़ादु कबो आहे, का नेकी शइ मिलंदी आहे त कंहिंखे सदको ॾिबो आहे। इहे न इस्लाम जूं ख़ुशियूं, या इस्लाम जूं ख़ुशियूं त ट्रिप ॾिजनि या जेको आहे सो बल्ब लॻाइजनि ऐं पोइ वरी इहे जेके से इहे चंडा कजनि, वरी पोइ देगियूं पचनि, इहे इस्लाम में कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ईद जी ॼमण जी ख़ुशी सभिनी खे मल्हाइणु खपे। निहायत मुबारक ॾींहुं हो, लेकिन उहो हर हफ़्ते थियणु खपे, साल में हिकिड़ो दफ़ो न। इहे ईसाइनि जो कमु आहे जेको साल में हिकिड़ो दफ़ो हज़रत ईसा जी ख़ुशी था मल्हाइनि, हुन खां पोइ सॼो साल सुता पिया आहिनि। असां पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर हफ़्ते ईद मिलाद कंदासीं ऐं उहो थींदो सूमर जो रोज़ो रखे। मुंहिंजा भाउ त जॾहिं भाउ आया त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चवनि थो काल हल अलिमतुम मा फअलतुम बि यूसुफ, तव्हांखे ख़बर आहे त तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम सां छा कयो? हाणे हिन महिल ताईं सुञाणियोसि कोन था। वाखी ऐं हीउ जेको ॿियो तव्हांजो भाउ हुन सां तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो, इज़ अंतुम जाहिलून, जॾहिं तव्हां जाहिल हुओ त वाइड़ा थी विया। कालू निहारे चिताए पिया निहारेसि, इनक अल अंत यूसुफ, निहारे चयूं तूं यूसुफ आहीं? चई काल अना यूसुफ, चई हा मां आहियां उहो यूसुफ, व हाज़ा अखी, मुंहिंजो भाउ आहे, कद मन अल्लाह अलैना, अल्लाह ताला असां ते पंहिंजो इनाम कयो आहे। इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर, जेको अल्लाह जो चयो मञींदो, अल्लाह जी परहेज़गारी इख्तियार कंदो ऐं मुड़ुस माण्हू थींदो, लालच जे अची अल्लाह जे हुकुमनि खे न टाईंदो, माना यस्बिर फ़इन अल्लाह ला युज़ीउ अजर अल मुहसिनीन, अहिड़नि भलारनि माण्हुनि जो अल्लाह अजुर ज़ाया न कंदो। हिते भलारे जी डेफिनेशन छा आई? मन यत्तक़ि व यस्बिर, जेको अल्लाह जी ॻाल्हियूं मञे ऐं दुनिया जे ॿिए माण्हू जेकॾहिं मुखालफ़त में अल्लाह जे ॻाल्हाए थो उनजी न मञे। ला तातिल मख़लूक फी मासियतिल ख़ालिक, मख़लूक जी जेका इतायत जाइज़ न आहे अल्लाह जी नाफ़रमानी करे। ऐं चवणु लॻो कालू तल्लाही, त हुन भाउरनि छा चयो? हाय अल्लाह जो कसम आहे, लक़द आसरक अल्लाह अलैना, ॾिस तोखे अल्लाह साईं असां खां केतिरो ऊचो करे छॾियो। व इन कुन्ना लख़ातीन, ऐं असां ख़ताकार आहियूं। त यूसुफ अचे थो काल ला तस्रीब अलैकुम, न एॾो 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 तव्हां पाण खे हींअर परेशान न कयो, तव्हां ते को ॾोह कोन्हे। यग़फिरुल्लाह लकुम, गुनाह ज़रूरु तव्हां कयो आहे, अल्लाह तव्हांखे माफ़ी ॾींदो। अरहम राहिमीन, अल्लाह माफ़ थो करे सॼी दुनिया खे। इज़हबू बिल कमीसी, हे कमीस मुंहिंजी खणी वञो, हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबीयात बसीरा, बाबे जे वञी चेहरे ते रखो, उहो उनखे नज़र जेके रोई रोई अखियूं जेके से नाबीन थी वियूं उहे रोशन थी वेंदियूं। ऐं ॾिसण वातूनी बि अहलिकुम अजमईन, ऐं मां तव्हांखे दावत ॾियां सभिनी फैमिली पंहिंजी खणी अचो, तव्हां मुंहिंजा भाउर, पंहिंजा ॿार बच्चा पोटा ऐं बाबे खे अम्मा खे सभिनी खे हेॾे वठी अचो। जी काल मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं सवाल पूछो। हा त सवाल इहो आहे त माना राति मां मां तमामु थोरो आराम थो कयां, जी उन में हर वक़्तु ख़्वाब लहां थो त मां मानी मां खावां थो, मूंखां ॿ टे या गॾिजी में भई मां मानी ॿिए खे खारायां थो, मानी मां ॿियनि खे ॾियां थो, इहो माना हर रोज़ु ख़्वाब ॾिसां थो, ॾींहं जो माना ख़्यालु अचनि था पिया, इहो माना शादी जे अचनि ख़्वाब ख़्यालु। हल इहो त तव्हांजो सुठो ख़्वाब आहे न, त तव्हां मानी ॿियनि खे खारायो था। अलाह ताला हाणे मां त ख़्वाब जी तहबीर त नथो करे सघां, तंहिं करे इहो तव्हां, हालांकि मूं वटि बि लिटरेचर मूं चङो अरबीअ में ऐं सिंधीअ में उर्दूअ में रखियो आहे ख़्वाब जी तहरीर, पर टाइम कोन थो मिले जो मां हुनजो गो थ्रू कयां। छो त ॾिसो न, असां त नकुल था कयूं न, हुतां पढ़ी तव्हांखे ॿुधायूं था न, असांखे पंहिंजो त इल्मु आहे ई कोन, पर असां पढ़ी ऐं इन ॻाल्हियुनि खे सम्झूं था। तंहिं करे जंहिंखे इहो ताबीर जो केरु दावा करे त उनखे ख़्वाब ॿुधायो, बाक़ी जेकॾहिं को किनो ख़्वाब हुजे त उहो कतई कंहिंखे न ॿुधायो, घर में कंहिं सां ॻाल्हि न कयो, त पोइ हुनजे तव्हां नुक़सान खां बची वेंदव। बहरहाल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी उहा कमीस खणी जो वञणु लॻा त हवा पई लॻे त वलमा फसलत ईर, जॾहिं काफ़िलो शहर छॾे वियो त काल अबूहुम, त हज़रत याकूब अलैहिस्सलाम थो चवे इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला तुफन्निदूनी, चई जेकॾहिं मूंसां तव्हां मूंखे चरियो न सम्झो त मां ॿुधायां त मूंखे हवा में यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे। कालू तल्लाही, त घर वारनि चयो अलाह जो कसम आहे, इनक लफ़ी ज़लालिकल क़दीम, चई तव्हां ॻाल्हियूं पुराणियूं कोन छॾींदो ऐं तव्हां पाण खे इन ॻाल्हियुनि जे करे ई नुक़सानु कयो आहे। फलम्मा जा बशीरुन, जीअं ई उहो माण्हू जेको ख़ुशख़बरी ॾींदड़ कमीस खणी पहुतो, अलकाहु अला वजही, अखियुनि ते रखियऊं पंहिंजे पीउ जे ते, फरतद बसीर, यकदमि ॾिसणु लॻो। छा चवणु लॻो? काल अलम अकुल लकुम, चई मां तव्हांखे कोन चयो हो, इन्नी आलम मिन अल्लाह मा ला तालमून, मां नबी आहियां न, मूंखे अलाह वटां इहो इल्मु आहे जेको तव्हां वटि कोन्हे। त यारहीं भाउर चवणु लॻसि कालू या अबाना, ए बाबा साईं,
इस्तगफिर लना ज़ुनूबना इन्ना कुन्ना ख़ातीन, अल्लाह खां असांखे माफ़ी वठी ॾे, तूं बि असांखे माफ़ कर, असां ॾाढी ख़ता कई आहे, असां वॾी ग़लती कई आहे। चवनि थो काल सौफ़ अस्तगफिर लकुम रब्बी, चई मां सही टाइम ते जल्दी तव्हांजे लाइ अलाह खां जेको सो इस्तग़फ़ार कंदुसि। इहो छाजे लाइ चई त मां सही टाइम ते, जो इस्तग़फ़ार गुनाहनि बख़्शाइण जो टाइम आहे, सहरीअ जो टाइम। अलाह तरफ़ पंहिंजे मोमिननि जी शान में चयो आहे बिल असहार यस्तग़फ़िरून, माना तहज्जुद जे टाइम ते, सहरीअ जे टाइम ते पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठनि था। हे रमज़ान जो भलारो महीनो आहे, असां बि ख़ताऊं कयूं हूंदियूं, तव्हां बि ख़ताऊं कयूं आहिनि। चाहियो त बची वञो त ही उथो, सहरीअ जो टाइम आहे, 4 बजे रोज़ो आहे, जेकर तव्हां 3 बजे बि उथी पओ था त उन मां पहिरियों कमु आहे त बरकातूं नफ़िल पढ़ी अलाह जे आॾो हथ खणो, अलाह से माफ़ी ॾे, ख़ताऊं थियूं आहिनि, मूंखे जन्नत नसीब फरमा, मूंखे जहनम खां बचाए। अलाह ताला इन जे बदिले में तव्हांखे हिन दुनिया में बि ख़ुशि रखंदो, तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो, सिर्फ़ु पोयनि गुनाहनि मां जान छॾायो। मुत्तकी छाखे चइबो आहे? मूंखे जेका डेफिनेशन मिली आहे, मुत्तकी गुनहगार आहे। मुत्तकी उहो गुनहगार आहे जेको पंहिंजा गुनाह बख़्शाए वञे, खणी न वञे। जीअं शाह लतीफ़ चयो आहे, खटी या हाराई हंधु तुंहिंजो ही, पाण ई चवंदे पी हाणे अॻिते मूंखे शेयर कोन थो अचे, भरे जाम जन्नत जो, बहरहाल कुझु ईअं ई हूंदो त ही मुत्तकी माना उहो गुनाहगार जेको पंहिंजा गुनाह बख़्शाए वञे। लेकिन 2 ॻाल्हियूं 3 यादि रखणियूं आहिनि। कॾहिं बि गुनाह अलाह जे मग़फ़िरत जे आसिरे ते नाहे करणो। हाणे मां हे कयां थो, अलाह गफ़ूर रहीम आहे, माफ़ी वठण सां ईअं कोन थींदो। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जे आसिरे में त मां हे बुराई जो कमु थो कयां, नबीअ जी उम्मत आहियां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे माफ़ कराईंदो, इहो गुनाह माफ़ न थींदा, इहे गुनाह कतई माफ़ कोन थींदा। सिर्फ़ु ऐं या वरी चए त मां हींअर ही गुनाह कयां थो, इन खां पोइ मां तहज्जुद निमाज़ूं पढ़ंदुसि, इहे बि कोन थींदो। गुनाह उहे माफ़ थींदा जेके थी था पवनि, पोइ हुननि ते माण्हू रिगर्ड करे त मूंखां हीअ वॾी ग़लती थी वई, अलाह से मूंखे माफ़ कर, अलाह से मूंखे माफ़ कर। इहा गुनाह जेके थी था पवनि ऐं थींदा, इन में को कोन्हे, को इंसान आहियूं, थी पवंदा, पर पोइ उन्हनि खां माफ़ी वठिजे त पोइ इहे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बि रेंज में था अचनि ऐं अलाह ताला जे बख़्शिश जे बि रेंज में अचनि था। छो त अलाह जा पंहिंजा कानून आहिनि, पंहिंजूं रेंजूं अथसि अलाह जूं, असां उन खां ओरांगे नथा सघूं। बहरहाल पोइ जेके आहिनि से जॾहिं सॼो फैमिली जेका यूसुफ अलैहिस्सलाम वटि आई त आवा इलैहि अब वई, पंहिंजे माउ पीउ खे मथे पाण सां वेहारियईं, वकाल उदखुलू मिस्र, चई अचो मिस्र में दाख़िल थियो, इनशा अल्लाह आमनीन, इनशा अल्लाह तव्हां हिते ख़ुशि रहंदो, अमन में रहंदो। उन खां पोइ रफ़ा अबवई अलल अर्श, पोइ हुननि पंहिंजे माउ पीउ खे मथे अर्श ते वेहारियईं। पोइ वरी सभई ॼणा ख़रू लहू सुजदन, पोइ सुजदा, पोइ 11 भाउर पीउ मां तहज़ीमी सजदो कयनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे। हाणे उहो तहज़ीमी सजदो शायदि उन में हूंदो हो, इन में बादशाह जे निज़ाम में। वकाल याबती, त यूसुफ अलैहिस्सलाम जो बाबा साईं, हाज़ा तावील रुया मिन क़ब्ल, चई ही आहे जेको मूं ख़्वाब लधो हो, उन जी ताबीर, कद जअलहा रब्बी हक़ा, जेको मूं ख़्वाब लधो, अलाह इन ख़्वाब खे अलाह साईं सचो करे छॾियो। ऐं आख़िर में त चवणु लॻो वक़द अहसन बी, मूंसां अलाह ताला केॾो अहसान कयो, भलाई कई, इज़ अख़रजनी मिनल सिजिन, मूंखे जेल मां कढाई, जाकुम मिनल बद मिन बाद, वरी तव्हांखे हिन ॻोठ जे माहौल मां कढी असां मूं वटि आंदई। ऐं उन खां पोइ नलगल शैतान बैनी व बैन अख़वती, उन खां बाद बि अलाह असां सां हेॾी भलाई कई आहे जो भाउर ऐं अम्मू जे विच में शैतान जेका असां दुश्मनी विधी। इन रबी लतीफ़ुन लिमा यशा, ऐं चवणु लॻो त मुंहिंजो रब हर नंढी शइ खे ॼाणे थो ऐं जेका चाहे करे थो। इन हुअल अलीमुन हकीम, अलाह ॼाणे थो ऐं अलाह ॾाहप ऐं हिकमत वारो आहे। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, इनशा अल्लाह वरी सुभाणे हिन टाइम ते प्रोग्राम कंदासीं। सुबुह जो 3 बजे ही प्रोग्राम रिपीट थिए थो ऐं तव्हांजो फेसबुक ते ही प्रोग्राम फलाह आख़िर जे नाले सां अपलोड थियल आहे, इहो बि तव्हां ॾिसो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।